इन करे चित्त हमेशा हिक में ही लगण खपे। जॾहिं बि असांजो चित्त मन ॿिनि तरफ़ वेंदो आहे त पोइ मथे में सूर पवंदो आहे, हा न। हमेशा भगवान में ही लॻल हुजे, भगवान जे सत्संग भजन में लॻल हुजे त माण्हू उहो कॾहिं बि टेंशन में न ईंदो। ऐं हज़ार बीमारियूं त चिंताउनि जे करे थींदियूं आहिनि असांखे, हा न। कई डॉक्टर ईअं चवंदा आहिनि चिंता न कयो। अरे भाई असांजे वस में आहे, चिंता न कयो त थी वञे पई। चिंता जी कोई दवा थींदी आहे? निंड जे अलावा कोई दवा कोन्हे। ॿुधायो चिंता जी कहिड़ी दवा आहे? हिक पैसे जी दवा कोन्हे। चिंता जी केवल हिकिड़ी दवा आहे, भगवान जो सत्संग, भगवान जी प्रार्थना, भगवान जो कीर्तन, भगवान जो नाम। इन जे अलावा कोई दवा कोन्हे। सर्व रोग का औखद नाम, सर्व रोग का औखद नाम, कल्याण रूप मंगल गुण गाम, कल्याण रूप मंगल गुण गाम। हेॾो वॾो अनंत ब्रह्मांड हलाइण वारा भगवान, उन जी डोर असां पंहिंजे हथ में खणंदा आहियूं त पोइ बीमार पवंदा आहियूं। छॾे छॾियो भगवान जे, अगरि इच्छा में पंहिंजी इच्छा मिलाए छॾियो। हाँ, गुरुवार ते तव्हां भॼन ॿुधो, तेरी इच्छा में अपनी इच्छा मिला दी। हाणे तुंहिंजे मथों प्रभु, जहाँ ले चलोगे वहीं मैं चलूँगा, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, जो भी देना चाहे दे दे करता, बस असां राजी रहूं भगवान जे भाव में। ये भजन इन करे ठहिया आहिनि कि धीरज रखूं। भजन ॻाइण सां थोड़ी भजन थींदो आहे। भजन जो भाव हृदय में अचे, असां समता रखूं, धीरज रखूं, त पोइ ॿुधायो कहिड़ी चिंता आहे, कहिड़ी मुसीबत है। सीताराम 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 कहिए, जाहीं विधि राखे राम। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम कहिए, जाहीं विधि राखे श्याम, ताहीं विधि रही। हरे राम। केॾा संतन सुहिणा वचन चया आहिनि, केॾो सुहिणो भगवान श्याम सुंदर भगवद गीता में ज्ञान ॾिनो आहे। केॾी न अनमोल दृष्टांत जीवन दर्शन जी भक्तमाल भगवान जी कथाऊं आहिनि। हा हा, समझी न सघियासीं भाई। जिंदगी की डोर सौंप हाथ दीना नाथ के, महलों में राखे चाहे झोपड़ी में वास दे, धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए, जाहीं विधि राखे राम ताहीं विधि रही। संत चवनि था अगरि तन जो वधीक खां वधीक बि दर्द अचे त माण्हू छा थींदो आहे? बेहोश थी वेंदो आहे। असहनीय पीड़ा थींदी आहे न शरीर में, पोइ माण्हू छा थींदो आहे? बेहोश थी वेंदो आहे, न सही सघंदो, मुर्शद थी वेंदो। लेकिन मन जी पीड़ा त असांजे मथों आहे, असां उनखे एक्सेप्ट कयूं या न कयूं। वो तन थोड़ी आहे कि चोट लॻी वई त सूर थींदो ई। मन जी पीड़ा असांजे मथों आहे, चाहे तव्हां स्वीकार कयो चाहे न कयो। एॾी शक्ति हर माण्हूअ जे अंदरि भगवान रखी आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण।